मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब ॾहों सबक़ अठों हिस्सो पहिरियों सादी मौसीक़ाई हरकत सिंपल हार्मोनिक मोशन। अस्सलामु अलैकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। अॼु जे वीडियो में जेको असां टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे सादी मौसीक़ाई हरकत यानी सिंपल हार्मोनिक मोशन। तो प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था जेको आहे सिंपल हार्मोनिक मोशन, जंहिंखे असीं शॉर्ट फॉर्म में लिखंदासीं SHM। ठीकु आहे, यानी सिंपल हार्मोनिक मोशन। अगरि असां सिंपल हार्मोनिक मोशन खे ॾिसूं प्यारा ॿारो, त हिन जो नालो जेको आहे उहो तमामु वॾो आहे। ठीकु आहे, आम मोशन जे हिसाब सां। ऐं तव्हांखे हीउ जेको आहे त हिकिड़ो नओं टॉपिक बि सम्झ में ईंदो त हीउ असांजो जेको आहे त हिकु नओं टॉपिक आहे। पर जेकॾहिं असां हिते ॾिसूं त हिते बि असांजो जेको आहे हीउ हिकिड़ो क़िस्म जो मोशन ई आहे जंहिंजे बारे में असां स्टडी कंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में हुजे प्यारा ॿारो, हीउ जेको असांजो टॉपिक आहे इहो तमामु वेरी इम्पोर्टेंट टॉपिक आहे मैट्रिक जे हिसाब सां, फर्स्ट ईयर जे हिसाब सां ऐं इंटर जे हिसाब सां बि। जेकॾहिं असां हिते हिन जूं बेसिक शइ न सम्झी सघियासीं त असां अॻिते असांखे जेको आहे त पूरो जेको वेव जो चैप्टर आहे उन में असांखे अॻिते दिक़त थी सघे थी। छो त अॻिते जीअं असां वेव खे डिस्कस कंदासीं त तीअं तीअं असांखे जेको आहे त सिंपल हार्मोनिक मोशन जी जेको आहे त ज़रूरत पवंदी। ऐं इन जूं जेके टर्म्स आहिनि, इन जा जेके रूल्स आहिनि, इन जा जेके कंडीशन्स या कैरेक्टरिस्टिक्स आहिनि या इन जा जेके फार्मूलाज़ आहिनि, उहे सभई असांखे अॻिते यूज़ करणा पवंदा। अगरि जेकॾहिं असां सिंपल हार्मोनिक मोशन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त सिंपल हार्मोनिक मोशन जेको आहे उहो असांजो हिकिड़ो सिंपलेस्ट फॉर्म आहे मोशन जो। अगरि जेकॾहिं असां ईअं चऊं त जेको आहे सिंपल हार्मोनिक मोशन जेको आहे उहो असांजो काइनेमेटिक मोशन जो ई हिकिड़ो मोशन आहे। जीअं असां क्लास 9th जे चैप्टर 2 में चैप्टर पढ़ी आयासीं त काइनेमेटिक्स। ठीकु आहे, उन में असां जेको आहे त तक़रीबन 5-6 मोशन पढ़ियासीं। ठीकु आहे, उन्हनि मां ई हिकिड़ो मोशन आहे असांजो जेको आहे त ही यानी काइनेमेटिक्स मोशन मां ई हिकिड़ो मोशन आहे असांजो। ठीकु आहे, तो अगरि जेकॾहिं असां इनखे हिकिड़ो सिंपल वे सां सम्झण जी कोशिशि कयूं त बेसिकली जेको आहे त सिंपल हार्मोनिक मोशन छा थींदो आहे, त इन जे लाइ असां ऑलरेडी जेको आहे त काइनेमेटिक्स वारे चैप्टर में क्लास 9th में डिस्कस करे आयासीं स्प्रिंग वारो हिकिड़ो एग्जाम्पल, जंहिंमें असां हिकिड़े स्प्रिंग में हिकिड़ो ब्लॉक रखूं पिया ऐं जॾहिं हुन ब्लॉक खे छॾियूं पिया त हू अॻिते पोइते मूव पियो करे। ठीकु आहे, हाणे हीउ जेको असांजो मोशन आहे बेसिकली इहो असांजो सिंपल हार्मोनिक मोशन आहे। हाणे इनखे वधीक असां डिस्कस कंदासीं ऐं इनखे वधीक असां पढ़ंदासीं त हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां जूं जेको आहे त एक्स्ट्रा यूज़ थियनि थियूं जेके असां क्लास 9th में जेको आहे त न पढ़ियूं आहिनि। ठीकु आहे, सिंपल हार्मोनिक मोशन खे सम्झण खां पहिरियां ई प्यारा ॿारो असांखे ॿ मोशन जेको आहे त सम्झणा पवंदा। हिकिड़ो आहे पीरियडिक मोशन ऐं ॿियो आहे ऑसिलेटरी मोशन। ठीकु आहे, हिते असांजे किताब वारे छा कयो आहे त हिकिड़ी डेफिनेशन जेको आहे त ॿिन्ही जी लिखी अथई, यानी पीरियडिक मोशन ऐं ऑसिलेटरी मोशन जी जेका डेफिनेशन आहे उहा हिक ई करे लिखी अथई। तो हिते मां कुझु तव्हांखे एक्स्ट्रा शयूं सम्झाइण जी कोशिशि कंदुसि त इन ॿिन्ही में जेको आहे त डिफरेंस कहिड़ो आहे ऐं कहिड़ियूं शयूं असांजूं पीरियडिक मोशन में आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं जेको आहे त असांजूं ऑसिलेटरी मोशन करे सघनि थियूं। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं असां पीरियडिक मोशन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, इन जे लाइ शायदि असां अॻु बि डिस्कस करे आया आहियूं क्लास 9th में। त पीरियडिक मोशन छा हूंदो आहे, अहिड़ो मोशन कंहिं बि शइ जो जेको कंहिं मख़सूस टाइम में पंहिंजो उहो मोशन रिपीट करे या उहा हरकत रिपीट करे। जेकॾहिं सिंपली तौरु असां हिन जी डेफिनेशन खे ॾिसूं त डेफिनेशन जेका आहे असांजी हिन तरीक़े सां थी सघे थी, चए थो अ थिंग दैट रिपीट्स इटसेल्फ इन रेगुलर इंटरवल्स ऑफ टाइम। माना काई अहिड़ी शइ जेका कंहिं मख़सूस टाइम जे अंदरि पंहिंजी हरकत पंहिंजो मोशन कंटिन्यू रखे, त अहिड़े क़िस्म जे मोशन खे असां चवंदासीं पीरियडिक मोशन। हाणे हिन जा कुझु असां मिसाल खणी सघूं था इन हिसाब सां, त मिसाल जे तौर ते जीअं तव्हांजो स्कूल जो टाइम आहे 8। ठीकु आहे, त तव्हांजो 8 वॻे खां जेको आहे 2 वॻे ताईं हिकिड़ो स्कूल जो टाइम आहे, इहो तव्हांजो रिपीटेड टाइम आहे। ठीकु आहे, उन खां पोइ
विच में तव्हांखे जेको आहे त 11 वॻे या 11:15 या 11:30 ब्रेक मिले थी, उहो ब्रेक तव्हांखे 15 या 20 मिंटनि जी जेका हूंदी उहो हिकिड़ो रिपीटेड टाइम आहे रेगुलर। हाणे इहो जेको रिपीटेड टाइम थिए थो इहो तव्हांजो छा आहे, इहो पीरियडिक मोशन आहे। ठीकु आहे। उन खां पोइ राति जो तव्हां 8 वॻे मानी खाओ था या तव्हां 9 वॻे मानी खाओ था। ठीकु आहे। इहो तव्हांजो छा आहे, इहो रिपीटेड टाइम आहे। या उन खां बाद में 5 वक़्त नमाज़ पढ़ो था। ठीकु आहे। त हाणे 5 वक़्त नमाज़ जेका आहे उहा हिकिड़े मख़सूस टाइम में थिए थी। ईअं न आहे त तव्हां हर टाइम जेका नमाज़ पढ़ो। हाणे उहा जेको तव्हांजो टाइम रखियल आहे उन टाइम में तव्हां 5 वक़्त ॾींहं में नमाज़ पढ़ो था त उहा जेका नमाज़ जेको टाइम आहे उहो छा थो थिए, उहो रिपीट थो थींदो अचे। हाणे इहो जेको रिपीटेड टाइम आहे इट सेल्फ असां इन क़िस्म जे मोशन खे या इन क़िस्म जे जेको आहे त शइ खे छा चवंदासीं, पीरियडिक मोशन चवंदासीं। ठीकु आहे। हाणे इन जा मिसाल असां खोड़ सारा आम ज़िंदगी में खणी सघूं था। मिसाल जे तौर तो हिकिड़ो एग्ज़ाम्पल असां इहो बि खणी सघूं था त मिसाल जे तौर ते हिकिड़ो इंसेक्ट आहे, हिकिड़ो जीत आहे जेको आहे कंहिं शइ ते चढ़े थो, कंहिं भित ते चढ़े थो त उहो भित तां मथे चढ़ण खां पोइ वरी हेठि किरे थो, वरी मथे चढ़ण जी कोशिशि करे थो, वरी हेठि किरे थो, वरी मथे चढ़े थो, वरी हेठि किरे थो। ठीकु आहे। हाणे इहो जेको मथे चढ़ण ऐं हेठि किरण इन जो आहे इहो बि हिकिड़ो पीरियडिक आहे। इनखे बि असां चवंदासीं इहो छा में आहे, इहो पीरियडिक मोशन में आहे। या उन खां बाद में जीअं जेको आहे त नंढो ॿारु आहे हिकिड़ो, ठीकु आहे, उहो कंहिं ॾाकण ते चढ़े थो, हिकु स्टेप ॾाकण जो चढ़ियो वरी किरी पियो, वरी हिकु स्टेप चढ़ियो वरी लथो, वरी हिकु स्टेप चढ़ियो वरी लथो। त हाणे इहो छा थो थिए, इहो बि हिकिड़ो पंहिंजे हुन पीरियडिक मोशन में आहे। ठीकु आहे। त इन क़िस्म जे मोशन खे बि असां हिते पीरियडिक मोशन कंसीडर करे सघूं था। या उन खां बाद में पहिरियां वारो असां ईअं बि चई सघूं था त जेको असांजो को ऑब्जेक्ट आहे जेको कंहिं हिकिड़ी पॉइंट खां शुरू थियो, हितां हलियो, हली करे पूरो सर्किल घुमी करे हिकिड़ो पूरो जेको आहे त चकर ॾेई करे वरी साॻी उन पॉइंट ते मोटी आयो त असां इनखे बि चवंदासीं इहो छा आहे, इहो ऑब्जेक्ट असांजो पीरियडिक मोशन में आहे, जंहिंखे असां यूनिफॉर्म सर्कुलर मोशन बि चऊं था। ठीकु आहे। हीअ बि असां क्लास 9 में जेको आहे डिस्कस करे आया आहियूं त यूनिफॉर्म सर्कुलर मोशन छा थींदा आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में हिकिड़ी अक्सर ॿारनि खे कंफ्यूजन हूंदी आहे प्यारा ॿारो, त जेके असांजा SHM आहे उहो वेव हूंदो आहे, पर बेसिकली ईअं न आहे। SHM इज़ नॉट अ वेव। ठीकु आहे। SHM वेव न आहे, यानी सिंपल हार्मोनिक मोशन जेको आहे उहो वेव न आहे, उहो हिकिड़े क़िस्म जो मोशन आहे। ऐं हिन जा जेके कैरेक्टरिस्टिक उहे असां वेव में यूज़ कंदा आहियूं। इहा थोरी ज़हन में ॻाल्हि हुजणु ज़रूरी आहे। उन खां पोइ प्यारा ॿारो जेको आहे, जेकॾहिं असां हिते हाणे लफ़्ज़ ॾिसूं त सिंपल हार्मोनिक मोशन जे बारे में, त हीउ जेको लफ़्ज़ हार्मोनिक आहे, हार्मोनिक जी माना छा आहे। ठीकु आहे। हाणे हार्मोनिक जी माना आहे पीरियडिक, यानी रिपीटेड। कोई बि मोशन जेको कुझु इंटरवल ऑफ टाइम खां पोइ रिपीट थिए, इन क़िस्म जे मोशन खे असां छा चवंदासीं, उहो असांजो हूंदो हार्मोनिक मोशन। ठीकु आहे। त इहो असांजो जेको आहे हार्मोनिक आहे। इन जो मतिलबु छा थियो, त हार्मोनिक असांजो कहिड़ो मोशन आहे, उहो असांजो पीरियडिक मोशन आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। हुन खां बाद में हाणे असां अचूं था वरी ऑसिलेटरी मोशन जे तरफ़। ठीकु आहे। हाणे ऑसिलेटरी मोशन बि जेको आहे उहो हिकिड़े क़िस्म जे पीरियडिक मोशन जी ई टाइप आहे। हाणे उहो कीअं आहे, उहो असांजो जेको पीरियडिक मोशन हूंदो उहो हूंदो असांजो टू एंड फ्रो पीरियड। ठीकु आहे। हाणे उहो हूंदो असांजो वरी टू एंड फ्रो पीरियडिक मोशन हूंदो। हाणे टू एंड फ्रो मोशन असां कंहिंखे था चऊं, जेको असांजो वाइब्रेट करे का शइ, जीअं मोबाइल पई हूंदी आहे वाइब्रेट कंदी आहे, उहा छा आहे, वाइब्रेट कंहिं हिकिड़ी पॉइंट ते कंदी आहे। ठीकु आहे। इहा बि असांजी छा आहे, ऑसिलेटरी मोशन आहे। या असां हिनखे टू एंड फ्रो मोशन चई सघूं था। त इहो असांजो छा थींदो, इहो असांजो टू एंड फ्रो पीरियडिक मोशन थींदो। उन खां बाद में जीअं असांजी जेका स्विंग हूंदी आहे, पींघ या का लुॾणी, हाणे इन क़िस्म जी या जेका पींघ हूंदी आहे इनखे बि छा कंदासीं, असां हिकु जॻह तां छॾींदासीं त छा थींदो, उहा बि पंहिंजी उन हिकिड़ी पॉइंट ते छा थींदी, लुॾंदी पई। हर उन खां परे वेंदी, हर उनजे वेझो ईंदी, हर परे वेंदी, हर वेझो ईंदी। अहिड़े नमूने सां या जेको आहे त मिसाल तौर ते हिकिड़ो असां वटि जेको आहे त गिटार जो ई जेको आहे त स्ट्रिंग आहे। ठीकु आहे। हाणे हुनखे असां हिन पॉइंट खां छिके करे हिन पॉइंट ते आंदो थिए, उन खां पोइ हिते छॾियोसीं त छा थींदो, हिन पॉइंट खां पोइ अॻिते पोइ अॻिते पोइ अॻिते पोइ थींदो। ठीकु आहे। हाणे हिते छा थो थिए, इहो हिते टू एंड फ्रो मोशन थो करे, यानी वाइब्रेट थो करे। हाणे इन क़िस्म जो जेको मोशन आहे, इन क़िस्म जे मोशन खे असां छा था चऊं, ऑसिलेटरी मोशन। हाणे असां ऑसिलेटरी मोशन खे जेको आहे त सम्झण जी कोशिशि कयूं था त बेसिकली जेको आहे त ऑसिलेटरी मोशन आहे छा। ठीकु आहे। हीअ त असां डेफिनेशन सम्झीसीं, डेफिनेशन जे हिसाब सां असां हीअ एग्ज़ाम्पल सम्झोसीं। हाणे असां ईंदासीं त प्रॉपर ऑसिलेटरी मोशन आहे छा। हाणे इन जे लाइ असां चऊं था, मिसाल जे तौर ते हीअ असां वटि हिकिड़ो पार्टिकल आहे। हाणे इन पार्टिकल खे असां छा कयोसीं, छिकियोसीं पंहिंजी हिन पॉइंट खां हिन तरफ़। जॾहिं हिन तरफ़ असां हिनखे खणी वियासीं, खणी वञण खां बाद में छा कंदो, इहो पार्टिकल पंहिंजो
उन वापसि पंहिंजी उन ओरिजिनल पोज़ीशन ते वापसि अचण जी कोशिशि कंदो। उन खां पोइ वरी छा था कयूं, असां साॻिए पार्टिकल खे असां अॻे तरफ़ खणी वियासीं। हाणे जॾहिं हेॾे खणी वियासीं त जॾहिं हिनखे छॾींदासीं त इहो साॻियो वरी पंहिंजी उन पोज़ीशन ते वापसि अचण जी कोशिशि कंदो जंहिं ते पहिरियों मौजूदु हुयो। इन मां असांखे इहा ख़बर पई त जॾहिं असां हिन पार्टिकल खे डिस्प्लेस कयूं था, खणी था वञूं, उन जी जॻह चेंज था कयूं त हू पंहिंजी उन ओरिजिनल पोज़ीशन ते वापसि अचण जी कोशिशि थो करे। ठीकु आहे, हाणे उहा जेका हिन जी ओरिजिनल पोज़ीशन आहे, इन पोज़ीशन खे असां चऊं था मीन पोज़ीशन, या इनखे असां ॿियो बि नालो ॾींदा आहियूं, चवंदा आहियूं इक्विलिब्रियम पोज़ीशन। ऐं हीअ जेका हिन जी स्टेट हूंदी आहे, असां इनखे चवंदासीं इहा असांजी स्टेबल स्टेट आहे। ठीकु आहे, जीअं असां जेका त स्टेट्स ऑफ इक्विलिब्रियम पढ़ियोसीं क्लास 9 में। अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, हाणे जेको आहे त हिन में असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त हिते जेको आहे को न को फोर्स हिन पार्टिकल में मौजूदु आहे जेको हिनखे जेको आहे पंहिंजे उन मेन पोज़ीशन जे तरफ़ जेको आहे छिके थो आणे, उनखे उते पहुचाइण जी कोशिशि थो करे। तो जॾहिं असां हिते डिस्प्लेसमेंट कवर था कयूं, यानी मुफ़ासिलो हिते असां हिनखे करायूं था, उनखे खणी था वञूं, त उन खां पोइ हिनखे हिन ते कोई फोर्स लॻे थो जेको उनखे पंहिंजो रीस्टोर करे थो उन पंहिंजी मेन पोज़ीशन जे तरफ़। जेकॾहिं असां इन पॉइंट खे ॾिसूं त प्यारा ॿारो, इहा शइ असांखे जेको आहे त कुझु सम्झियल महसूसु थिए थी। हा, इहो असां जेको आहे त क्लास 9 में जेको पढ़ी आयासीं हुक्स लॉ, जंहिंमें असां इक्वेशन बि ड्राइव कईसीं F = kx। तो इहा ई इक्वेशन जेका आहे असांजी सिंपल हार्मोनिक मोशन जी इक्वेशन आहे। इनशाला नेक्स्ट लेक्चर में जेको आहे इनखे असां डिटेल में डिस्कस कंदासीं ऐं इन जा कुझु वधीक कैरेक्टरिस्टिक बि असां डिस्कस कंदासीं त असांजी उहा इक्वेशन कहिड़े नमूने सां सिंपल हार्मोनिक मोशन खे जेको आहे ज़ाहिर करे थी। ठीकु आहे, उन खां पोइ प्यारा ॿारो, हिन जो जेको आहे त असां हिकिड़ो ॿियो बि मिसाल खणी सघूं था। उहो हीअं त जीअं असांजी पेंडुलम आहे, त पेंडुलम जी हीअ हुनजी मेन पॉइंट आहे। हाणे इन खां जॾहिं असां हिनखे मथे खणी वेंदासीं त छा थींदो, वापसि हुन पॉइंट ते ईंदो। वरी जॾहिं हिनखे वरी असां हिन पॉइंट ते खणी वेंदासीं, साॻियो वापसि पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन ते वापसि ईंदो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां जेको आहे त हीअ आहे असांजो बेसिकली ऑसिलेटरी मोशन। हाणे जेकॾहिं असां पीरियडिक मोशन ऐं ऑसिलेटरी मोशन जे डिफरेंस जी ॻाल्हि कयूं त पीरियडिक मोशन उहो मोशन आहे जेको कंहिं मख़सूस इंटरवल ऑफ टाइम में रिपीट थिए, इहो असांजो पीरियडिक मोशन आहे। ऐं अगरि जेकॾहिं ऑसिलेटरी मोशन जी ॻाल्हि कयूं त उहो असांजो वरी पीरियडिक मोशन जी हिकिड़ो स्पेशल केस आहे, जेको आहे टू एंड फ्रो पीरियड। त हिन में छा थींदो आहे, हिन में असांजो पार्टिकल जेको आहे उहो पंहिंजी मेन पोज़ीशन ते ई हूंदो आहे, उन मेन पोज़ीशन खां अॻिते पोइते थींदो आहे। पर पीरियडिक मोशन में जेको आहे असांजो पार्टिकल जेको आहे उहो मेन पोज़ीशन खां अॻिते पोइते न थींदो आहे, उहो बाक़ाइदे हिकिड़ो डिस्प्लेसमेंट कवर करे वेंदो आहे। पोइ इहो ज़रूरी न आहे त उहो डिस्प्लेसमेंट असांजो सर्कुलर हुजे या पोइ स्ट्रेट लाइन में हुजे। ठीकु आहे, कहिड़े बि क़िस्म जो डिस्प्लेसमेंट थी सघे थो। त उन खां बाद में प्यारा ॿारो, ॿ इंपॉर्टेंट शयूं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। पहिरीं इंपॉर्टेंट शइ इहा त ऑल पीरियडिक मोशंस आर नॉट ऑसिलेटरी। पॉइंट सम्झण जी कोशिशि कजो। ऑल पीरियडिक मोशंस आर नॉट ऑसिलेटरी मोशंस। ठीकु आहे, यानी जेके बि असांजा पीरियडिक मोशन हूंदा उहे ऑसिलेटरी मोशन नथा थी सघनि। ऑसिलेटरी मोशन कहिड़ा आहिनि, जेके टू एंड फ्रो करनि। ऐं उन खां पोइ पीरियडिक मोशन कहिड़ा आहिनि, जेके पंहिंजो डिस्प्लेसमेंट कवर करे था वञनि मख़सूस इंटरवल ऑफ टाइम में। सो अहिड़े नमूने सां सेकंड पॉइंट ते असां अचूं, सेकंड पॉइंट असांजी ऑल ऑसिलेटरी मोशंस आर पीरियडिक। चवे थो त जेके बि ऑसिलेटरी मोशन थींदा उहे वरी कहिड़ा हूंदा, असांजा पीरियडिक थी सघनि था। पर सभई पीरियडिक मोशन जेके आहिनि उहे ऑसिलेटरी नथा थी सघनि। दैट्स आर वेरी इंपॉर्टेंट पॉइंट्स। ठीकु आहे प्यारा ॿारो, अहिड़े नमूने सां ही ॿ पॉइंट तव्हांखे ज़हन नशीन हुजनि त असांजा पीरियडिक मोशन जेके आहिनि उहे ऑसिलेटरी नथा थी सघनि, पर सभई ऑसिलेटरी मोशन जेके आहिनि उहे असांजा पीरियडिक मोशन आहिनि या थी सघनि था 99%। ठीकु आहे, 99%। हाणे इहो जेको 1% रहियो, इहो 1% इनशाला मां कोशिशि कंदुमि त तव्हांखे अॻे जेको आहे लेक्चर्स में मां सम्झायां, जंहिंमें असांजो ख़ुदि जेको आहे टॉपिक अचे थो हिकिड़ो डैम्ड ऑसिलेशन। ठीकु आहे, जंहिंमें मां तव्हांखे इहो 1% वारो जेको कॉन्सेप्ट आहे, जेको असांजा जेको आहे त मतिलबु 99% ऑसिलेटरी मोशन जेके आहिनि उहे पीरियडिक मोशन थियनि था, उहो 1% छो नथो थिए, उनजा सबब, उनजा रीज़न्स, ठीकु आहे, उहे असां वरी पढ़ंदासीं डैम्ड ऑसिलेशन वारे जेको आहे टॉपिक में। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो हिते ही असां ऑसिलेटरी मोशन छो सम्झोसीं प्यारा ॿारो, छाजे करे त जेको असांजो हार्मोनिक मोशन आहे उहो बि स्पेशल केस आहे बेसिकली ऑसिलेटरी मोशन जो। ठीकु आहे, तो इन जे करे असां हिन ॿिन्ही मोशन्स खे हिते असां डिस्कस कयोसीं ऐं सम्झोसीं त पीरियडिक मोशन कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ ऑसिलेटरी मोशन
कहिड़ा हूंदा आहिनि। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो अॼु जो लेक्चर हिते असां पंहिंजो पूरो था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।